नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त वफ़ाक़ी काबीना जो अॼु जो इजलास हींअर शुरू थी चुको आहे। हिन मां तव्हांखे ॿुधायां थो हलां त अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में टे अहम मामला आहिनि। जॾहिं त मजबूरी तौर ते 14 नुकाती वफ़ाक़ी काबीना जो इजलास आहे, पर अॼु हिन वफ़ाक़ी काबीना जे इजलास में सभ खां जेको पहिरियों मामलो आहे उहो मियां नवाज़ शरीफ़ जी जेकी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में जेकी तकरीर थी, उन हवाले सां कानूनी इन मौक़िफ़ मालूम करण जे लाइ फ़ारूक नसीम वज़ीर कानून इन हवाले सां वफ़ाक़ी काबीना खे ज़रिए चवणो आहे त ब्रीफिंग ॾींदो। जॾहिं त ॿिए मरले में शफ़क़त महमूद पारां जेके स्कूल खोलण जो जेको फ़ैसिलो कयो आहे NCSE में, उन हवाले सां बि अॼु वफ़ाक़ी काबीना में ब्रीफिंग आहे। जिन ते टियों जेको अहम मसलो आहे डॉक्टर फैसल आहे जेको कोरोना वायरस बाबति अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ब्रीफिंग ईंदो। 14 नुकाती एजेंडा में गुज़िरियल ECC जे इजलास जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि आहे। इन सां गॾोगॾु कुझु अदारनि जे सरबराह जी तक़रीर जो मामलो ऐं मुल्क जी मजबूरी सियासी सूरतहाल ऐं इकनॉमी जी सूरतहाल उन हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। इन अलावा जेकी भारत जे हवाले सां LOC ते ख़िलाफ़ वर्जी थी वञे उन हवाले सां पॾे खाते पारां हिकु ब्रीफिंग भी रखी वई आहे। जी मुदثر, जी मेहरबानी।